अस्सलाम वालेकुम वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो पिया सही आहे। पाण कयूं पिया JEST जा सिंपल पेपर मां जेका मैथ पोर्शन हुयो उहो कयूं पिया। इन खां पहिरियों वारा ॿ जेका प्रॉब्लम उहा ऑलरेडी अपलोड थियल आहे ऐं PST जो ई पूरो पोर्शन मैथ जो अपलोड थियल आहे, उहो बि तव्हां ज़रूरु ॾिसिजो जेकॾहिं न आहे ॾिठो। हाणे इनमें छा थो चए, इन जो टियों सुवाल आहे त वी कैन राइट log 15 प्लस log 7 इन अ सिंगल लॉगरिथम फॉर्म एज, मतिलबु पाण हिन खे हिते ॿ ॾिसो लॉगरिथम यूज़ थियल, हिकु ई लॉग थियल आहे यूज़, हिकु ई लॉग थियल आहे, मतिलबु ॿ लॉगरिथम। पाण हिन खे हिकु लॉग जी शिकिल में कीअं लिखी सघंदासीं, सफ़ा सवलो आहे। हाणे तव्हां छा कंदो त लॉग जा जेका बि लॉज आहिनि हू तव्हांखे यादि करणा आहिनि। हीअ जेको ॾिसो हिन में प्लस जी निशानी आहे ऐं ॿ लॉग आहिनि, त हिते ही बि हिकु पहिरियों कानून आहे। लॉग जो पहिरियों लॉ जेको आहे उहो इहो ई आहे, log mn मतिलबु ॿ को नंबर mn छाजे बराबरि हूंदो आहे, log m प्लस log n जी। हाणे ॾिसो हिन शिकिल खे, हिन फॉर्म खे ऐं हिन फॉर्म खे पाण में कंपेयर कयो, ॿई हिकु जहिड़ा आहिनि, ॿई हिकु जहिड़ा त हिन जो मतिलबु आहे पाण खे हिन फॉर्म में लिखिणो, सही आहे। हाणे पाण लिखंदासीं हिन जो जवाबु छा थींदो, त हितां ई करे था वठूं log 15 ज़रब 7 ठीकु थी वियो, हिन फॉर्म में अची वियो। जेकॾहिं तव्हां चओ था त बाबा हिन फॉर्म में त ऐं हिते चेंज आहे, पोइ कीअं कयूं, ॿिए तरीक़े सां बि त लिखियलु हुजे, तव्हां सफ़ा सवलो आहे, तव्हां आराम सां करे सघो था। ईअं लिखियलु हुजे त पोइ बि ओके आहे, छो त ज़रब जी निशानी हुजे या भई ब्रेकेट जी निशानी हुजणु हिकु ई ॻाल्हि आहे, ठीकु आहे। ऐं हिते जेकॾहिं ॿिया को हुजणा जीअं mn आहे त पाण हिते को बि निशानी न ॾियूं आहे, ख़ाली ॿ वेरिएबल गॾु लिखूं आहे त उहो निशानी ज़रब जी कंसीडर कई वञे आहे, ठीकु थी वियो। हिन में को डिफरेंस न आहे, हीउ हिकु लॉ थी वियो। हाणे ॿियो लॉ जेको आहे हिन जो हू बि हिते कराए था छॾियूं। लॉग जो जेको ॿियो लॉ आहे हुनमें छा थो चए, उनमें चवंदो आहे त बाबा log mn छाजे बराबरि हूंदो आहे, हिते ज़रब थिए पियो त प्लस जी निशानी हुई। हाणे हिते log mn m अपॉन n हिते मतिलबु वंड थिए पियो, त हीउ छाजे बराबरि हूंदो, सफ़ा सवलो आहे, log m माइनस log n। फ़र्क़ु छा आहे, फ़र्क़ु सिर्फ़ु हिन निशानी जो आहे। ॾिसो हिते प्लस जी निशानी आहे, हिते माइनस जी निशानी, ऐं हिते log ऐं हिते छा mn ज़रब पियो थिए ऐं हिते वंड थिए पियो, मतिलबु उहो तड़ा, सही थी वियो। हिन जी पाण को न को मिसाल खणी था सघूं। हिन जी मिसाल खणूं था त फर्स्ट इहो ईअं हुजे हा, हिन खे ई पाण इन शिकिल में लिखूं था, हीअ एल आहे, ठीकु आहे। log 15 ऐं प्लस जी जाइ ते माइनस जी साइन हुजे हा, log 7 ईअं हुजे हा, त पोइ पाण कहिड़ी शिकिल लिखूं, ठीकु आहे। इन सिंगल लॉगरिथम में पाण कीअं लिखूं आहे, सफ़ा सवलो थी वञे पाण लाइ। पाण इन खे लिखूं आहे त हीअ पाण खे फार्मूलो यादि आहे, कानून यादि आहे, त पाण इन खे सवली सिंधी में ईअं लिखी छॾियूं 15/7, सही थी वियो। उमेदु आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था, या प्रैक्टिस लाइ तव्हां 10 जी किताब जे चैप्टर लॉगरिथम मां बि ॾिसी सघो था। ऐं लॉगरिथम जो चैप्टर असांजो अपलोड न आहिनि थियल, मतिलबु उनमें को बि प्रॉब्लम, ही पहिरियों प्रॉब्लम आहे जेको हू अपलोड कयूं पिया, ऐं इंशाअल्लाह असां लॉगरिथम जो पूरो चैप्टर जल्द ई अपलोड कंदासीं। मिलो था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।